नाज़िनवा खे ॿुधाईंदा हलूं अछड़े थर जी सौगात पेरू पची तैयार थी विया आहिनि जे सबब अछड़े थर जे माण्हुनि में सरहाई अची वई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली अकबर जुनेजो। रोज झोलो लगे रोज पेरू पचन रोज झोलो लगे रोज पेरू पचन छाल मारू अचन छाल मारू अचन रोज झोलो लगे रोज पेरू पचन। अछड़े थर जी सौगात पेरू पची तैयार थी विया जंहिं सबब अछड़े थर जे मारू माण्हुनि में सरहाई अची वई। हिन साल अछड़े थर में आयल डुकार ऐं खबड़ जे वण जे गैर कानूनी वाढीअ सबब पेरू तमाम घट मुक़दार में थिया आहिनि। ही मेवो ज़ाइके में तमाम बहितरीन ऐं मिठो थिए थो। अछड़े थर जा माण्हू पेरू पटे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ पंहिंजे दोस्तनि ऐं माइटनि ॾे सूखड़ीअ तौर पे मोकिलींदा आहिनि। ही मेवो मुख़्तलिफ़ बीमारियुनि पेट जो सूर चमड़े जूं बीमारियूं ऐं हाज़मे जे लाइ पिणु काराइतो आहे। उनखां सवाइ खबड़ जो वण माल जे चारे जे लाइ पिणु अहम आहे। खबड़ जे वण जे पाड़ुनि मां तैयार थियल ॾंदण पिणु ॾंदनि जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ काराइतो आहे। उनखां अलावा उनजो काठ तमामु क़ीमती थिए थो। हिन वक़्तु वणनि जी वाढीअ सबब ही नायाब वण नसल कशीअ जो शिकार थी रहियो आहे। हितां जे मक़ामी रहवासियुनि ऐं पेरू पटण जे लाइ आयल ॻोठाणनि आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त आऊं हिते पेरू पटण आयो आहियां। पेरू ॾाढा मिठा थींदा आहिनि। असांखे ॾाढा पेरू वणंदा आहिनि। असीं रोज़ हिते पेरू पटण ईंदा आहियूं। खबड़ जो वण जेको आहे तमामु घटि थी वियो आहे। न सिर्फ़ु अछड़े थर में बल्कि थर पार्कर ऐं जेको बि थर जो इलाइक़ो आहे हुनमें ऐं खबड़ में जेका पेरूं थींदियूं आहिनि इहे बि तमामु बहितरीनु क़िस्म जो मेवो आहे हिकिड़ो बग़ैर पाणी जो जेको थर में तैयारु थिए थो। ऐं हिन पेरूं सां जेको आहे हकीम हज़रात आहिनि उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा अर्क जेके आहिनि उहो बि तैयारु कंदा आहिनि ऐं हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे पेरूं वॾे शौक़ सां खाईंदा आहिनि। हुन खां अलावा जेके ॿाहिरि दोस्त रहनि था उन्हनि खे बि जेको आहे हितां जा पेरूं जेके आहिनि उहो पटे तोहफ़े तौरु जेके मोकिलिया वञनि था। पेरुनि जी जीअं त हींअर मुदत अची वई आहे पेरूं हर जाइ ते जिथे मौजूदु आहिनि पर अॻे जीअं पेरूं हूंदा हींअर कोन्हे के वाढी जे करे शायदि पेरूं घटि थिया आहिनि। हिन वजह ॿिया बि हिकिड़ा मुफ़ीद जेके आहिनि उहे शयूं ठहियूं जीअं ॾंदण आहे उहो बि हिन जे पाड़ मां निकिरंदो आहे उहो बि मुफ़ीद आहे ऐं उहो बि जेको माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। उनजे करे बि हिते जेको वण घटि थी वियो आहे काफ़ी जेको ॾंदण जे करे पाड़ूं खोटे माण्हू खणी था वञनि। बहरहाल हीउ जेको मुफ़ीद वण आहे हिनखे बचायो वञे त बहितर। पेरूं जेको आहे थर जो हिकिड़ो तमामु बहितरीनु ऐं कुदरती जेको बिना पाणीअ जे मेवो तयारु थिए थो तमामु बहितरीनु मेवो आहे। पेरूं पेशाब जे साड़े जिगर जहिड़े जे बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते जेको असरु रसूख़ रखे थो। पेरूं मां हिकिड़ो अर्क बि तयारु थींदो आहे जेको काफ़ी बीमारियुनि ते लॻे थो। पेरूं जेको खबड़ जे वण में थींदो आहे हिकिड़ो बहितरीनु मेवो आहे। खबड़ जी हींअर वाढी थींदी बि वञे जंहिं सबबु पेरूं अॻी जे भेट में तमामु घटि थिया आहिनि। उन जे लाइ असीं जेको हुकूमत सिंध समेत DC सांगड़ खे अपील कंदासूं त जेको कलम 144 लागू थियल आहे उन ते अमल बि करायो वञे ऐं खबड़ जे वाढीअ खे बंदि करायो वञे त जीअं थर जो ही कुदरती मेवो बचाए सघिजे। खबड़ जे वण जी जेका तेज़ीअ सां वाढी थी रही आहे उन ते कंट्रोल करण लाइ सिंध हुकूमत खे जोगा उपाउ वठणु घुर्जनि। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जूने जो आवाज़ TV न्यूज़ चोटियारियूं।